अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अॼु मां हिकु बहितरीन नुस्खे सां गॾु जेको हाज़िर ख़िदमत आहियां। दोस्तों, ऐनक खां बिल्कुलु जेको आहे निजात ऐं अव्हां जी नज़र जेकी आहे उकाब वांगुरु बाज़ वांगुरु सफ़ा तेज़ थी वेंदी। दोस्तों, उन जे लाइ जेके अज्ज़ा आहिनि उहे तव्हां नोट कयो ऐं आख़िर में मां अव्हांखे उहे अज्ज़ा जेके आहिनि उहो वीडियो में ॾेखारींदुसि। दोस्तों, उनमें जेके अज्ज़ा आहिनि उहे बादाम ऐं ज़रशक जा गोरा ऐं उनखां बाद जेको आहे सफ़ेद मिर्च, इहे टे शयूं आहिनि ऐं चौथों सौंफ़ आहे। सौंफ़ उहे जेके बिना रंग जे आहिनि। हाणे इन जो तरीक़े इस्तेमालु जेको आहे उहो दोस्तों तव्हांखे मां ॿुधायां। 5 बादाम राति जो जेको आहे हिकिड़े ठिकर जो हिकिड़ो प्यालो हुजे, उन में जेको आहे 5 बादाम पाणी विझी करे उन में पुसाए रखो ऐं उन सां गॾु ज़रशक जेके आहिनि उन जा जेके ॿिज आहिनि 5-6 दाणा उहे बि उन में तव्हां विझो। इहे राति भर जेके आहिनि इहे पुसल रहनि। सुबुह जो सवेरे नेरां नेहां तव्हांखे उहे ॿई शयूं खाइणियूं आहिनि ऐं उनखां बाद 5 दाणा जेके आहिनि सफ़ेद जेके मिर्च आहिनि उहे उन सां गॾु तव्हां खाई छॾींदो। वरी तव्हां छा कंदो, सुबुह जो वरी इहो साॻियो अमल कंदो, उन खे वरी पुसाए रखंदा बादाम बि ऐं ज़रशक बि। वरी उहे तव्हांखे शाम जो खाइणा आहिनि। ज़रशक जा जेके आहिनि 5-6 दाणा ऐं उन सां गॾु बादाम जा 5 दाणा इहे पुसियल हूंदा, इहे शाम जो कढी वरी तव्हां खाईंदो ऐं उनखां बाद जेके आहिनि 5 दाणा जेके आहिनि उहे सफ़ेद मिर्चनि जा। अच्छा, हाणे अचो सौंफ़ जेको चौथों जुज़ आहे। सौंफ़ जो छा करिणो आहे, जंहिं महिल तव्हां उते घर में मौजूदु हुजो, सौंफ़ जी तव्हां जेको आहे उहो चांहि ठारायो। उन में हल्को जेको आहे गुड़ विझी या हल्की मिठाई विझी करे उन में अव्हां जेको आहे उहो चांहि ठारायो सौंफ़ जी। उनमें खीर बि न आहे विझणो, उनमें का ॿी शइ बि न आहे विझणी। उनखे 5 मिंट जेको आहे उनखे काढ़े करे जंहिं महिल उनजो जेको आहे चङी तरह सौंफ़ जेके आहिनि उनमें टहिकी वञनि, पोइ उनखे जेको आहे पलारे करे उहो काओ जेको आहे उहो तव्हां पीओ 2 चकर। सुबुह जो बि पीओ 8-9 बजे जेकॾहिं टाइम मिले। अदरवाइज़ जेको आहे कहिड़े बि टाइम तव्हां पी सघो था, शाम जो या राति जो बि पी सघो था। इहो अमल करण सां 15 ॾींहंनि जे अंदरि तव्हांजी ऐनक जो नंबर जेको आहे उहो घटिजणु शुरू थी वेंदो। तव्हां ऐनक जेको आहे कुझु वक़्त में 40 खां 2 महीननि जे अंदरि ऐनक बिल्कुलु तव्हां छॾे ॾींदव ऐं अव्हां जी नज़र जेका आहे उहा उकाब जी नज़र थी वेंदी, जीअं बाज़ जी नज़र हूंदी आहे। 1 किलोमीटर परे हू जेको आहे पंहिंजे शिकार खे ॾिसी करे हीअं जेको आहे झपटो हणी ऐं शिकार खे जेको आहे हीअं छिकींदो आहे, मथे खणंदो आहे। उहो छो, उनजी जेकी नज़र आहे उहा तेज़ हूंदी आहे। सो इहा जेकी ज़रशक आहे, ज़रशक जा जेके तव्हांखे चयमि दाणा, इहा ज़रशक जेको आहे इहो अक्सर पहाड़नि में थींदो आहे ऐं बाज़ जेको आहे जेका उकाब जेके शिकारी उन्हनि जी पसंदीदा फ्रूट जेको आहे उहो ज़रशक। सो बाज़ जेको आहे उन ज़रशक ते वञी करे उहो फ्रूट जेको आहे खाईंदो आहे ऐं उन खां बाद बाक़ी जेको उन जो खाधो आहे उहो तव्हांखे ख़बर आहे त बाज़ जेको आहे उहो अक्सर जेको आहे गोश्त खाईंदो आहे। सो दोस्तों, इन अमल सां अव्हांजो जेको आहे नज़र तेज़ी सां जेको आहे उहो वधी वेंदी ऐं ऐनक खां जेको आहे हमेशह लाइ जेको आहे अव्हां छुटकारो हासिलु करे वेंदो। सो इन वीडियो खे जेको आहे वधि में वधि जेको आहे शेयर करिणो आहे ऐं उनखां बाद जेको आहे जेकॾहिं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहिनि थियल उहो तव्हां सब्सक्राइब कयो। अहिड़ा केतिरा ई जेके आहिनि बेस्ट ऐं अनमोल जेके आहिनि नुस्ख़ा जात अव्हां जी ख़िदमत जेको आहे मां ख़िदमत में मां ॾींदो रहंदुसि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे अचो त हाणे तव्हांखे उहे अज्ज़ा जेके आहिनि उहे मां नोट करायां ऐं उहे तव्हांखे ॾेखारियां।